बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼोके वीडियो में पाण सिखंदासीं त PST JST जो चालान फॉर्म जेको आहे उहो कीअं अपलोड कजे। दोस्तों इन जो तरीक़ेकार जेको हूंदो उहो इहो हूंदो त पाण वेबसाइट ते वेंदासीं apply.sts.net.pk ते। दोस्तों तव्हांखे हिते पंहिंजो कार्ड नंबर ॾियणो आहे। पासवर्ड एंटर करण खां पोइ पाण लॉगिन ते क्लिक करणी आहे। लॉगिन ते क्लिक करण खां पोइ पाण हिते इंटरनेट लाइन ते क्लिक कंदासीं ऐं अप्लाइड एप्लीकेशन्स ते क्लिक कंदासीं त जिन नौकरियुनि लाइ असां अप्लाई कयो आहे उन जे बारे में मालूमात हासिल करण लाइ। हाणे हीउ मुंहिंजो अप्लाई थियल आहे PST लाइ। त मां चालान डाउनलोड कंदुसि। सभ खां पहिरियां उहो बैंक में जमा कराईंदुसि। बैंक में जमा कराइण खां पोइ असांखे उहो चालान अपलोड करिणो आहे या न करिणो आहे। त दोस्तों हिनने जेके STS वारा आहिनि इन्हनि हाणे इहो तरीक़ो कढियो आहे, तव्हांखे चालान जेको आहे सो अपलोड न आहे करिणो। सिर्फ़ु तव्हांखे चालान बैंक में जमा कराइणो आहे। पोइ तव्हांजे ख़ुदि ब ख़ुदि ई मैसेज अची वेंदो त तव्हांजो चालान जेको आहे सबमिट थी चुको आहे। तव्हांखे मां इहो ॾेखारियां थो त दोस्तों हीउ किथे पिया ॿुधाइनि त चालान जेको अपलोड न आहे करिणो। जॾहिं पाण डाउनलोड चालान ते क्लिक कंदासीं त हिते लिखनि पिया डू नॉट अपलोड सेंड चालान आफ्टर पेमेंट, मतिलबु पेमेंट खां पोइ तव्हां चालान पिणु जेको आहे उहो सेंड न कयो। यू कैन पे चालान विया बैंक डिपॉजिट एंड विया में ABL मोबाइल ऐप या तव्हां मोबाइल एप्लीकेशन जे थ्रू बि पंहिंजा पैसा जेके आहिनि घर वेठे जमा कराए सघो था। मतिलबु तव्हां बैंक में वञण जी ज़रूरत न आहे। या उन खां पोइ आफ्टर सक्सेसफुली पेमेंट यू विल रिसीव अ कन्फर्म SMS ऑन यूर रजिस्टर्ड मोबाइल ऐप नंबर। जॾहिं तव्हां पैसा जमा कराए छॾींदव त तव्हांजे मोबाइल नंबर ते ख़ुदि ब ख़ुदि SMS अची वेंदो त तव्हां जेको आहे पेमेंट जेका तव्हांजी सक्सेसफुली थी वई आहे।